नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त भरिया सिटी वेझो ॻोठ कोट बहादुर में पीरन ऐं शहीदन जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। नतीजे में लठूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु धुर जो वकील पीर मुजाहिद अली, पीर अमजद अली ऐं सजाद अली, पीर पप्पू समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे भरिया सिटी जे RHC अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिथे संदसि इलाज जारी है। इन मौके ते हिकु धुर जे पीर बबलू, पीर मुजाहिद ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कंदे दाहींदे चयो त शहीद बिरादरी जे माण्हुनि अल्ताफ़ शाह, आरिफ शाह, गफ़ार शाह ऐं ॿियनि हलाइण करे रस्ते वेंदड़ असांजे हमराहनि खे लठूं ऐं कुहाड़ियुनि सां ज़ख़्मी कयो। हिन चयो त पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। ॿिए पासे धुरनि में छिकताण सबबि पुलिस के बि उपाउ न वरिता आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।